कुल इन्नल मौतल्लज़ी तफ़िर्रून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादा फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा सल्लि अला रूहि मुहम्मदिन फिल अरवाह। अल्लाहुम्मा सल्लि अला जसदे मुहम्मदिन फिल अजसाद। अल्लाहुम्मा सल्लि अला रोज़ते मुहम्मदिन फिर रियाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला बलदे मुहम्मदिन फिल बिलाद। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। थोड़ो थी वहाँ तो आवाज़ न। 3 जनवरी 2021 आचर जे ॾींहुं ॻोठ मज़ारी खान कोलाची पीर बगदादी निज़द आदलपुर ज़िला घोटकीअ में मुझे प्यारे मोहतरम भाउ मौलाना अमानुल्लाह कोलाची साहब जे दावत ते ॿियों दफ़ो हिन सालाना कॉन्फ्रेंस में अल्लाह पाक शिरकत जी सआदत नसीब फरमाई आहे। हिते जीअं मां पहुतमि त मूंखे ॾुख जी ख़बर बि मिली त मौलाना अमानुल्लाह साहब जो भाउ हाफ़िज़ महमूद कोलाची साहब रहमतुल्लाह अलैह इन फ़ानी जहान मां लॾाणो करे वियो, कूच करे वियो। थधो साह भरे करे पोइंरनि सां तज़ियत बि कयमि। पोएं साल गॾु हुयो, उहो ज़मानो बि यादि अची वियो। ऐं जेको अॼु मूंखे मौज़ू बयानु करणो हो उहो मौज़ू बि मूंखां विसरी वियो। छो त जॾहिं मौत यादि ईंदो आहे न त दुनिया जी हर शइ विसरी वेंदी। घोटकीअ वारो हिकु ॾींहुं तव्हां ऐं असांजी बि माण्हुनि खे ख़बर पवंदी त फलाणो बि हलियो वियो। जेको धरतीअ जे मथां घुमंदो हो हाणे धरतीअ जे अंदरि हलियो वियो। शल अल्लाह पाक तव्हां ऐं असांजो आख़िरत जो सफ़र आसान फरमाए।
स्टेज पे मौजूद इंतहाई काबिल इज्जत कीमती शख्सियतों जिनमें हजरत साईं मौलाना मोहम्मद तैयब खालिदी शरीफ वारा दामत बरकातुहुल आलिया, मौलाना साजिदुर रहमान सुमरो साहब कोटके वारा ऐं ॿिया काफ़ी मुअज़्ज़िज़ीन मौजूद आहिनि। आलिम अल्हम्दुलिल्लाह मौलाना अमानुल्लाह जे जलसे में ईअं वसंदा आहिनि जीअं अल्लाह जे रहमत जो ईअं वसंदो। मां सम्झां थो त टिके मौज़ूअ जो मौक़ो मूंखे बि कोन मिलंदो, ॻाल्हियूं मुख़्तसर थींदियूं। हिकिड़ो अर्ज़ जे क़बूल कयो त ही क़ुरान आहे रहमत वारो, जेतिरो रहमत जे वेझो थींदासीं ओतिरो दिलियूं ठरी पवनि। कुरान पाक ॾे मुंहिंजी दिलि चए थी तव्हां अञा ॿ चारि क़दम खणो बि क़दम खणी आया, वरी अञा जेकॾहिं क़दम सुरी ईंदव त वरी अलाह जी रहमत अञा थोड़ा वेझा। जे अर्ज़ु क़बूल पवे त जेको नाराज़ थिए थो त उहो वेठो हुजे, अलाह हुन जा बि बेड़ा पार। पाणी त भराए रखो। कुझु ॾींहं पहिरियां जग पर है कराची जो हिकिड़ो वॾो आलिम दीन, वॾो मुफ्ती, वॾो मुफ़स्सिर हज़रत मौलाना साईं ज़रवली ख़ान साहब रहमतुल्लाह अलैह फ़ौत थी विया। घोटकीअ वारो मौतुल आलिम मौतुल आलम। हुज़ूर फरमायो हिकु आलिम फ़ौत थी वियो ॼण सॼो जहान फ़ौत थी वियो। हेॾा सभु माण्हू मरी वञनि, हेॾा हिकिड़ो आलिम मरी वञे, इहो बराबरि आहे। हुज़ूर फरमायो मुफ्ती ज़रवली ख़ान साहब वफ़ात खां 2-3 ॾींहं पहिरियां पंहिंजे दर्स में हिकु ख्वाब जो ज़िक्र फरमायो, जेको अजीब ख्वाब। फरमायो त कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो शागिर्द हो पठान क़ौम जो। पठान थोड़ा वरी ख़ुशतबा बि थींदा था, तॾहिं तव्हां सिंधियुनि जा सभु लतीफ़ा पठाणनि ते ठहियल। कुछ दफ़ा आयो उस्ताद जी, हाँ भाई क्या कह रहे हो? उस्ताद जी मेरे दिल में ख्याल आया है अगर रात को मैं फौत हो जाऊं, ज़ाहिर कल में लहद में उतारा चाहूंगा, कब्र में उतारा चाहूंगा। जब मुझे दफना दिया जाएगा, दफन करने वाले चले जाएंगे तो मुनकर नकीर आएंगे, 2 फरिश्ते सवालात करेंगे। मेरे उस्ताद, मेरे मोहतरम उस्ताद, अगर मैं उनके जवाबात ना दे पाया फिर मेरी तो पिटाई होगी, आपकी भी शिकायत हो जाएगी कि इसका उस्ताद अच्छा नहीं था। अल्लाह अकबर। मुफ्ती ज़रवली ख़ान साहब चए पियो लफ़्ज़ ॿुधी मां ॾकी वियुमि। उन पठान शागिर्द जी ॻाल्हि त मूंखां विसरी वई, मूंखे पंहिंजे सिर जी लॻी त मूंखे बि त हिकिड़े ॾींहुं सामीअ में लहणो आहे, क़ब्र में लहणो आहे। मां हुते कीअं कंदुमि जॾहिं मूंखां मुनकर नकीर सवालात कंदा। चए तो क़ब्र यादि आई त रोई पियुमि, रोई रोई नफ़ल पढ़ी रात जो सुतमि। अल्लाह मूंखे ख्वाब अहिड़ो सुहिणो ॾेखारियो जो दिलि ठरी पई। आए को सुभान अल्लाह चवण वारो, जेको सुभान अल्लाह ॾाढियां चए ख्वाब में अल्लाह हुनखे हुज़ूर जो दीदार कराए। मुफ्ती साहब जो ख्वाब अल्लाह पाक ने दिखाया, ॾाढो सुहिणो रब साईं ख्वाब ॾेखारे। ॾिसे तो आऊं फ़ौत थी वियो, क़ब्र में लाथो थन, तड़ करायूं, कफन ॾिनऊं, खणी आया, क़ब्र में लाथम। थोड़ो तवज्जो, मां ईअं सादो सूदो ख़तीब आहे, को वॾो अंदाज़ न आहे, बसि ॻाल्हियूं तवज्जो सां थोड़ो ॿुधो। चए तो क़ब्र में लाथऊं, जॾहिं सभु हलिया विया त अंधेरो थी वियो क़ब्र में ॾाढो। घोटकीअ वारा क़ब्र में ॾाढो अंधेरो थी वियो। हुज़ूर फरमायो क़ब्र रोज़ सॾींदी आहे। ओ बेहोश थी घुमण वारा, पैसनि जे कढ वक़्तु विञाइण वारा, ग़फ़लत में निमाज़ूं छॾण वारा, मां तन्हाईअ जो घर आया आहियां, साथी खणी अचिजांइ।
मां अंधेरे जो घर आया है रोशनी खयूं अचे मां जीतन बलाउन नांगन जो घर आया है हिफाज़त जो सामान खयूं अचे चे तो जॾहिं मूंखे सभु छॾे विया क़बर में ॾाढो अंधेरो अची घबराहट शुरू थी थोड़ी देर में क़बर जो हिकिड़ो दर खुलियो सॼी क़बर नूर सां रोशन थी वई हिकिड़ो हसीन सुहिणो इंसान अंदर हलियो आहे एॾो हुस्न हस एॾो जमाल हस जो मां हुनजे हुस्न ऐं जमाल जे वसफ़नि खे ॿुधाए बि नथो सघां आयो जो तो मुझे दिल के सुकून मिले थोड़ी देर में से गुजरी वरी पीर दर खोलियो अञा नूर वधी वियो रोशनी वधी वियो हिकु अञा हसीन इंसान आयो जेको पहिरें खां बि वधीक हसीन पहिरें खां बि वधीक जमील पहिरें खां वधीक तवाना अंदर आयो पहिरें अचण वारे खे चई तूं पेरनि खां बीहेसि ऐं मथनि खां बीहंदुमि अल्लाह जो हुकुम आहे त हिन मुंहिंजे बंदे जी पारख अथव बीठा आहिनि थोड़ी देर मस गुज़री त गिड़गिड़ाहट शुरू थी वई ज़िलज़िला शुरू थी विया चाहे मुनकिर नकीर था अचनि घोटकीअ वारा तूं ऐं मां अकेला छा कंदासीं आबिद महमूद जे विछोड़े ते मूंखे ही मौज़ू दिल चे थे तो बयान कया कुछ तो मौत याद है चे तो जिये मुनकर नकीर अंदर आया खौफनाक दहशतनाक शक्लें पहिरियां ये जेके मुझे अग में आया सोना हसीन ये अलर्ट थी विया मुनकर नकीर खे इशारो ॾिनो परे थियो हेॾे वेझो न अचिजो उन्होंने चयो असां ईंदासीं असांजी ड्यूटी आहे हिन बंदे खां सवाल करणा आहिनि हिन जो रब केरु आहे हिन जो रसूल केरु आहे हिन जो दीन कहिड़ो चई ॻाल्हि ॿुधो असां तव्हांखे हिन जे वेझो अचण न ॾींदासीं मतां घबराहट न थिएसि हिन जे सवालनि जा जवाब पर्चीअ में असां लिखी आया आहियूं या पर्ची खणी वञो हिन जे वेझो तव्हांखे अचण न ॾींदासीं पर्ची हुन जे हवाले कयूं हुननि पर्ची ॾिठी पढ़ी मुतमइन थी हलिया मां ॾाढो ख़ुशि थियुमि त ही केरु आहिनि जेके हिते कमु आया भाइर छॾे विया पुट छॾे विया सभु छॾे विया मूं चयोमान मुंहिंजा दोस्तो तव्हां आयो केरु ॿई खिलण लॻा चई असांखे नथो सुञाणे चई न जेको मथनि खां बीठो हुन चयो जेको पेरनि खां हिनखे सुञाणे थो केरु चई न आउं नथो सुञाणा चई हीअ सलातुल फजर आहे सुबुह वारी निमाज़ अथई सर्दीअ में गर्मीअ में दुख में सुख में बीमारीअ में सिहत में तूं सुबुह जी निमाज़ सां वफ़ा कई अॼु सुबुह जी निमाज़ क़बर में वफ़ा करण आई चए तूं केरु आहे तूं त हिन खां बि वधीक हसीन आहे ॾाढो सुहिणो आहे चए मां अलाह जो सुहिणो क़ुर आहियां तूं मुफ्ती साहब तफ़सीर जा दर्स ॾींदे तुंहिंजा शागिर्द रिकॉर्डिंग करे मुल्कनि में पुॼाईंदा हुआ मशरिक़ खां मग़रिब ताईं तुंहिंजे क़ुर जूं लोलियूं घुमियूं आहिनि मां क़ुर सां तूं वफ़ा कई आहे अॼु मां बि तोसां वफ़ा करणु आयो आहियां पहिरियां त निमाज़ पई अचे हिनखे हुकुम थियो त मुंहिंजे बंदे जी जान छॾाए वरी अल्लाह मूंखे स्पेशल मोकिलियो त वञ वञ मतां इहो बंदो वरी घबराए न तूं पाण वञी मुनकिर नकीर वारी मंज़िल आहे वञी टपाए अचेसि त मुंहिंजो बंदो जन्नत जा मज़ा वठे हिन सोणे सां जेको यारी रखंदो आहे न हीउ वॾो वफ़ादार यार अथव काइदे आज़म जे फोटू वारा कागज़ खीसे में हूंदई न त पोइ इलाही तुंहिंजा यार हूंदा सम्झो था न कागज़ इहे ॾिठा अथव कोन जिन दुनिया कढा इहे खीसे में हूंदई यार इलाही हूंदा तोखे के हेॾां चवंदई साहब अॼु शाम ॾा काॾे हलजे का तफ़रीह कजे खीसो ख़ाली थिए सभु छॾे ॾे ही क़ुर उहो अथई जिते सभु छॾींदई उते क़ुर वफ़ा कंदई केॾा सुहिणा सेबता ख़ूबसूरत वेठा हो अॼु छो न दिलि चए थी तव्हांखे मुबारक ॾियां तव्हां बि क़ुर सां वफ़ा करण आया हो क़ुर ॿुधण आया हो अल्लाहु अकबर अचो त रब सां छाव कयूं परचाव कयूं उठल रब खे परचाए
आधी रात जो निंड मां जागी मालिक खे बधाए अदा दुख समूरा दूर थी वेंदई परवर खे परचाए अदा ओ दुख समूरा दूर थी वेंदई जे अलाह परचायो उनके दुख रहंदा ही रात जो उथो चोरी वारी नमाज पढ़ो चोरी वारी जेका कोई न ॾिसंदो आहे रुगो रब ॾिसंदो मदीने जे मीरा आमिना जे लाल अल्लाह जे दिलबर नबी फरमायो तमां कोई माण्हू तेसिताईं मोमिन मुसलमान थी न सघंदो मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ सोना साईं वज़ो जे छिरे वारा मुंहिंजो दिलबर ओ वल्लैल जे जुल्फन वारा मुंहिंजा रबी मोहम्मद घोट वल कमर जे पेशानिया वारा मुंहिंजो सोनो साईं अलम नसर लक सदरक जे सीने वारा मुंहिंजो दिलबर मिठड़ो मोहम्मद वान का ज़रक जे पुठी मुबारक वारा दिलबर मोहम्मद मीर ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी जे आवाज वारा सुनो रबी घोट ला तुहर्रिक बिही लिसानक जी मिठड़ी ज़बान वारा मुंहिंजो दिलबर मिठड़ो ओ कदम सिद्किन जे पेरन वारा मुंहिंजो दिलबर मोहम्मद मीर असां घोटकीअ जा मुसलमान सभिनी कलमो पढ़ियो से ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह का सवा कोई इलाह कोने को मगर अल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आखिरी है सच्चो रसूल इन कलमे पढ़ण खां पोइ मुंहिंजो दिलबर असां दा मोमिन मुसलमान बणजी वियासी मदीने जे मीर फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना हब्ब इलैहि मिन वालिदी व वलदिही वन्नासि अजमईन तामा तेसिताईं कोई भी माण्हू मोमिन मुसलमान थी सघंदो ई कोन मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणो कहिड़ो कमु कयूं त पोइ मोमिन मुसलमान थींदासीं साईं फरमायो अबे अम्मा खां वधीक जेसिताईं मां रबी मोहम्मद प्यारो न हुजांव बचन ॿारनि खां वधीक मां रबी मोहम्मद प्यारो न हुजांव रिश्तेदारनि खां वधीक मां रबी मोहम्मद प्यारो न हुजांव पूरी काइनात जे रिश्तनि खां वधीक पंहिंजे जिंद जान खां वधीक तेसिताईं मां रबी मोहम्मद प्यारो न कंदो तेसिताईं तव्हां मोमिन मुसलमान थी सघंदो ई कोन घोटकीअ वारा इहा हदीस पढ़ंदो आहियां त मां ॾकी वेंदो आहियां छो त मूंखे मंज़र ॿियो थो नज़र अचे अॼु चऊं था नारा हणूं था त हुज़ूर असांखे ॾाढो प्यारो पर सोने जी हदीस साम्हूं थी अचे त शादियूं हुज़ूर जे हुकुम मुताबिक़ कजांइ उते असां हुज़ूर जे हुकुमनि खे पोइ ते हटाए छॾींदा आहियूं ग़मियूं ऐं फोतियूं शादीअ जूं रस्मूं पंहिंजे मर्ज़नि सां कंदा आहियूं सोने जी हदीस साम्हूं आई त सच ॻाल्हाए जो सच ॻाल्हाईंदा ई न आहियूं साईं चवंदो आहे त कॾहिं खिला न कजो असां जूं कचहरियूं खिलाउनि सां भरियल ओ सोने जो फरमान आहे त हसद नेकिन खे खाई वेंदो अथव असांजो माण्हू माण्हूअ ते सड़े थो हिक ॿिए जा भेर था कढूं चऊं था त हुज़ूर प्यारो आहे पर हुज़ूर जी काई ॻाल्हि मञियो ई कोन ॿुधो घोटकीअ वारा न रहण सां अल्लाह राज़ी न थींदो अथई हुज़ूर जे हुकुमनि खे अखियुनि ते रखण सां अल्लाह राज़ी थींदो अथई अॼु खां पोइ सोने जा सभई अमल ओ सोने जूं सभई सुन्नतूं सीने सां लाए जाए दिलबर जे शरीयत सां ॾाढो प्यार कजांइ सो त मुंहिंजे महबूब
महबूब जे हुक्मन सा अल्लाह जो प्यारा कोई मानू चवे ओ मौलवी साहब फजर जी नमाज में बरकातूं आहिनि पर सुभाणे खां वठी मां 8 रकातूं पढ़ंदुम सही वधाया तो जेतरो घणियों पढ़बियो ओतरो सवाब अल्लाह फरमायो न न जेको मानू मदीने वारे साईं जे तरीक़न के छॾे करे इन इबादत पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो सुहिणी बरकातूं फजर जूं पढ़ियूं आहिनि को 8 पढ़ंदो त क़बूल ई न थींदियूं छो त रब साईं रकातूं ॻणींदो ई न आहे रब साईं पंहिंजे मिठड़े मोहम्मद जे अदाउनि खे ॾिसंदो हलिया हलिया मौलाना अमानुल्लाह जो भाउ हाफ़िज़ महमूद दुनिया छॾे वियो छा खणी वियो उछड़ गया वो बाग जिसके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे सिकंदर ज़ुल्करनैन वॾो बादशाह हो सिज उभरण खां सिज लहण ताईं उन जी हुकूमत हुई एॾी धरतीअ ते हुकूमत पर जॾहिं फोत थी वियो न चई मुंहिंजा 2 हथ कफन खां ॿाहिरि कढिजो ऐं माण्हुनि खे ॿुधाइजो वञे वठो सिकंदर 2 हथ खाली अथसि 5 फुटनि जे प्लाट ते ॿाहिरनि जो छेड़ो आहे सॼी ज़िंदगी नथा ॻाल्हाइनि हा साईं सुबुह जो रेड़ीअ वारो घरों निकितो नियत करे निकितो त अॼु माण्हुनि खे ॾाढो फुरींदो दुकान वारे दुकान ते वेही ठगियूं कयूं आहिनि ख़बर यादि न आहे डॉक्टर मरीज़नि खे उबतियूं सुबतियूं दवाऊं लिखी करे कंपनियुनि खां पैसा वसूल कया मौत यादि न आहे घोटकी वारा हिकु ॾींहुं ईंदो मज़ारी खान कोलाचीअ जे मस्जिद जे लाउड स्पीकर मां ऐलान थींदो फिलाणो पुट फिलाणे जो अल्लाह ॾे हलियो वियो सभु हैरान थींदा साईं कल्ह त मूं सां मिलियो हुयो चौक ते मूं सां गॾु चांहि पीती हुयईं घोटकीअ में मूं सां गॾु कचहरी कई हुयईं हिनखे अचानक छा थी वियो अदाई त ख़ुशि चङो भलो हुयो ॿुधो दुनिया वारा हिकु अल्लाह जो नबी हुयो इज़राइल अलैहिस्सलाम खे चवण लॻो इज़राइल जी अल्लाह जा नबी चई जॾहिं मुंहिंजे मौत जो टाइम अचे त 4 ॾींहं अॻु में इतलाउ कजांइ ओ इज़राइल चवे थो साईं ज़रूर इतलाउ कंदो मां जॾहिं मौत जो टाइम आयो इज़राइल मुठो अची बीह रहियो चए थो इज़राइल चयो मां त 2 ॾींहं अॻु में होशियार कजांइ चई साईं तव्हांखे होशियार कयो त हुयमि चई काथे होशियार कयो हुई मुंहिंजे त आयो ई कोन्हे चई अल्लाह जा नबी तुझे पाड़े में फिलाणी औरत मरी वई इहो त तुंहिंजो ई पैगाम हो तुंहिंजो फिलाणो रिश्तेदार मरी वियो इहो तुंहिंजो ई पैगाम हो ओ पाड़े ओड़े में जेके मौत थिया आहिनि इहे तुंहिंजो ई पैगाम आहे तयारी कर दुनिया वारा हुज़ूर फरमायो रोज़ानो क़ब्र इंसान खे 70 मरतबा सॾ करे चवंदी आहे तयारी करे अचिजांइ ओ निमाज़ूं पढ़ी अचिजांइ पैसे जी लालच में हराम जे पोयां न वञजांइ ज़िना वारा ज़िना खां रुकजी वञजांइ अल्लाह अॼु त ज़िना एॾी आम थी वई शादियूं महांगियूं थी वयूं ज़िनाऊं सस्तियूं थी वयूं आहिनि ॿुध दुनिया वारा अस्पतालुनि में ज़िनाऊं शादी हालनि में ज़िनाऊं तूं मुड़ुस माण्हू आहे पर्दो इख्तियार कर पंहिंजे बचड़नि खे पर्दो कराए अरबी मोहम्मद जे शरीयत में अल्लाह इज़त रखी अथई कहिड़ियूं ॻाल्हियूं खोड़ियां मूंखे मुआसिरे जूं इलाही ख़बरूं पुॼंदियूं आहिनि आलिमनि ॾे इलाही दाऊं ईंदियूं आहिनि पेशमामनि ॾे इलाही वाक़िया ईंदा आहिनि यार अल्लाह जो वास्तो अथई पैगाम पुॼायो अब्दुल समद इनकलाबीअ जो ज़िना वारे जे कननि ताईं ही मुंहिंजे दर्द जो आवाज़ पुॼाए उन्हनि खे हीअ ॻाल्हि ॿुधाए दा मौत कढ थई न बचंदे हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तूं हलियो वेंदे ओ बुराई करण वारा बुराईअ जो नतीजो ज़रूर ॾिसंदे يعمل مثقال ذرة خيرا يره ومن يعمل مثقال ذرة شرا يره
ओ वारीअ में जेके डाणा चमकंदा आहिनि, जेके हथ में खणण खां बि नंढड़ा हूंदा आहिनि, अल्लाह क़ुरान में फरमायो एतिरी नेकी कंदे बि क़यामत में अखियुनि सां ॾिसंदे, एतिरी बुराई कंदे बि क़यामत में अखियुनि सां ॾिसंदे। आलिमनि लिखियो आहे रोड ते गाॾी हलाइण वारो अगरि अहिड़ी गाॾी थो हलाए जो ॿियो किरी पियो या ॿिए खे नुक़सान थी वियो, ॿिए जा ब्रेक न लॻा, हुनजो एक्सीडेंट थी पियो, क़यामत वारे ॾींहुं इन गाॾी हलाइण वारे खां रोड जे आदाबनि जी पुछा कई वेंदी। हुकूकुल इबाद जो मामलो ॾाढो सख़्तु अथई। ऐलान थींदो तुंहिंजे लाउड स्पीकर तां, उहो ॾींहुं तूं छो हूंदो ओ फलाणो पुटु फलाणे जो हलियो वियो। भेनरुनि खे ख़बर पवंदी, वीचारनि खे छुटी थी न ईंदी, रोईंदियूं रोईंदियूं तुंहिंजे अंगण ते पुॼंदियूं। और न्याणियुनि खे ख़बर पवंदी अॼु अब्बो हलियो वियो आहे, किरो जेको वात ते आंदल हूंदो उहो बि न्याणियुनि खां किरी पवंदई। रोंदियूं रोंदियूं हलियूं ईंदई, ओ ॾाढा पार कढी रोंदियूं, पर रोअण सां कोन मोटंदे। मौत जो झटको ॾाढो झटको वॾो अथई। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह मुअजिज़ो ॾिनो हुयो। ईसा नबी के कब्र जे मथां बि करे चवंदो कुम बिस्मिल्लाह, ओ मैयत अल्लाह जे हुक्म सां उथ, मां नबी ईसा सॾ थो कयां। ईसा नबी जे मोजज़े सां ओ मुअल माण्हू क़ब्र खुलंदी हुई, ॿाहिरि निकिरी ईंदो। ईसा नबी सां कचरियूं कंदो। हिकिड़ी क़ब्र ते वठी आया जे साईं पुराणी क़ब्र, इन मां त असांखे मुर्दो जीरो करे ॾेखार त तोखे कलमो पढ़ो मुस्लमान थियूं। सैयदना ईसा नबी उन क़ब्र वारे खे चयो कुम बिस्मिल्लाह, अल्लाह जे हुक्म सां ओ मरण वारा ॿाहिरि निकिरी आ, मूंसां कचहरी त कर। मुर्दो ॿाहिरि निकिरी आयो, पंहिंजे मथे जे मिटीअ खे छंडे करे बीह रहियो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम चए थो मरण वारा हाणे निकितो आहे त भला मूंखे इहो त ॿुधाए क़ब्र जो हाल कहिड़ो आहे। रोई करे चए थो ईसा नबी मां अॼु न मरी वियो आहियां, 10 साल न थिया आहिनि, 100 साल न थिया आहिनि, मुंहिंजी क़ब्र इलाही पुराणी क़ब्र आहे। मां उहो इंसान आहे जेको नूह अलैहिस्सलाम जे बेड़े में बि छिड़ियो हुयमि, 1000 साल मूंखे क़ब्र जे ज़िंदगीअ में गुज़री विया आहिनि। ईसा क़ब्र जो हाल पोइ पुछजांइ, पहिरियां मौत जे झटके जो त हवाल वठ। सैयदना ईसा चए थो इहो ई ॿुधाए, चे मौत जो जेको झटको लॻो 1000 साल गुज़री विया, अॼु बि कोड़ाण वात मां भी न आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़ौत थी वियो। अल्लाह फरमायो मूसा नबी ॾे त हवाल, मां इज़राइल अलैहिस्सलाम खे हुकुम कयो आहे त नबियनि सां मामलो नरम कजांइ, पर तूं मूंखे इहो ॿुधाए त मौत जो ज़ाइक़ो कीअं आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम चए थो मुंहिंजा अल्लाह इज़राइल बि मूंखे ईअं चयो मूसा नबी तोसां ॾाढी नरमी थो कयां, गुनहगारनि सां त मां लाही कढी छॾींदोमान, गुनहगारनि जो त मां ताऊं ई कढी छॾींदुमि। ओ ईसा मूसा नबी मां तोसां नरमीअ जो मामलो थो कयां, परवरदिगार मुंहिंजो जॾहिं साह निकितो मूंखे ईअं पियो लॻे एॾी तकलीफ़ थी जीअं जीअरी बकरीअ जी खल लाथी वञे, केॾियूं दाऊं कंदी। सैयदना मूसा अलैहिस्सलाम चए थो मुंहिंजा अल्लाह ॿी मिसाल इहे जीअं जीअरी झिरकीअ खे देगड़ीअ में विझी ढकणो बंदि करे हेठों बार जे, उहा केॾो त तड़पंदी, केॾो त चीखां कंदी, केॾो फड़फड़ाईंदी। अल्लाह इन बकरीअ खे इन झिरकीअ खे एॾी तकलीफ़ न थी, मां मूसा नबीअ खे साह निकिरण वारे टाइम ते अञा वधीक तकलीफ़ थी। ओ ॿुध दुनिया वारा, क़ुरान चए थो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जेको ठहियो आहे उहो टिरणो आहे, जेको ॼमियो आहे मरणो आहे। अॼु अछिनाड़नि वारा बूढ़ा उन्हनि खे ख़बर यहूदी न आहे, नौजवाननि खे शैतान दिलि में इहो ॿुधायो आहे, उहो सभिनी जे ज़हननि में शैतान इहो हरबो इस्तेमालु कयो, यार अॼु त कोन मरंदे, अॼु त कोन थो मरे, अञा ज़िंदगी पई आहे, तौबा करे वठिजांइ, उमिरो करे अचिजांइ, पोइ ॾाढ़ी छॾिजांइ, हाली शौक़ शिकार हलाए वठ। खबरदार खबरदार,
हुज़ूर फरमायो जेको जंहिं हाल में मरंदो क़यामत में उन हाल में उथंदो। असां नंढा से सखर में अल्लाहु अकबर बिन माण्हुनि जो मौत थियो, हिकु औरत हो हिकु मर्द हो, भई नंगा ज़िना जी हालत में उन्हनि जो मौत थियो। मां तव्हांखे थाणे में त नथो विझी सघां, घोटी आवारा तो ते प्यार नथो करे सघां, तोखे स्पीकर ते गारियूं त नथो ॾेई सघां, धड़का त नथो ॾेई सघां, ॿाहूं त ॿधी सघां तो। नौजवान गुनाहनि जो रस्तो छॾे अल्लाह जे दर ॾे हलियो, नारो हण त मुंहिंजो रब अल्लाह अल्लाह जी मोहब्बत में सब गुनाह छॾे ॾींदुमि। क़ुरान उन्हनि जी तारीफ़ थो करे जेके नारो हणंदा असांजो रब अल्लाह। असांजो रब केरु आहे? इन्नल्लज़ी क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। ऐलान थींदो फिलाणो हलियो वियो, पंहिंजे दिल ते हथ रख, अॼु मुंहिंजो थो ऐलान थिए। अल्लाह अल्लाह तव्हां सभिनी खे वॾी हयाती ॾे, अल्लाह तव्हांखे सिहत आफ़ियत वारी डिघी हयाती ॾे, पर मौत त ईंदो न यार। अॼु फिलाणो हलियो वियो, मौली साहब खे घुरायो त गुस्ल ॾेसि, तख़्त विछायो वियो, अदाबे जी घड़ी बि लाए वठियो, कपड़ा लायो, सिन तालन त खिंचीअ सां कटियोसि, वास्कोटी भी कैंची असां कटियऊं, गंजी भी कटियऊं, खीसे जा पैसा कढियऊं, चाबिन जा मालिक ॿिया, सेफिन जा मालिक ॿिया, ज़मीननि जा मालिक ॿिया, वाड़नि जा मालिक ॿिया, अॼु सभु कुझु भराओ थी आयो। ओ ही पयो आहे बेसुध पयो, न हथ हेॾे करे सघे न होॾे करे सघे, तड़ कराइण वारनि घर गरम पाणी हारियो त उन गरम पाणीअ जी तव्हां बि घरे ई न सघंदो। हली आ इन तख़्ते ते हिकिड़े ॾींहुं सुम्हणो ज़रूर पवंदई, हिकिड़ो ॾींहुं ईंदो जेको सकरात वारो हूंदो, उन ॾींहं ते तुंहिंजो साहु जॾहिं दरवाज़ कंदो, क़ुरान चए थो इहो मौत जो वारो ॾींहुं ज़रूर अचणो। कुल मन अलैहा फ़ान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर कंहिंते फनाइयत ईंदी को ॾींहुं ईंदो, ओ कोन्हियूं अची वेंदियूं, घोटकीअ में भाउ बीठो आहे, अलाह जो नालो थई कारे थो वञे, जी सखर थो वञा, वेगन ते चढ़ण वारो मुठी आहे, तेजी तबियत ख़राब, पुट वियो आहे खानपुर मार, उनखे ओॾां घुरायो, अबे जी तबियत ख़राब, न्याणियूं मथां अची वयूं, उन खुट ते पियो आहे, वॾा वॾा साह थो खणे, को अस्पताल जे बिस्तरे ते पियो, अखियूं छित में टंगियूं पयूं आहिनि, हेॾे होॾे ॾिसे ई नंदो। ओ अमड़ मथां वारनि खे हथड़ा फेरे थी, ॾोॾ ॻोढ़ा रोई करे, पुट मूंखे सुञाण, मां चीजल मथां आई आहियां। ओ पीउ हकल थो करे, हिनखे अलाए छा थी वियो, कंहिंसां ॻाल्हाए ई नथो, कंहिंखे सुञाणे ई नथो। अल्लाहु अकबर, वॾा वॾा साह शुरू थी वेंदो, सीने में गजगोड़ शुरू थी वेंदो, हू त कचहरी करे रहियो आहे इज़राइल सां, उनखे त बेजो आवाज़ ॿुधण में अचे ई नथो। इहो वक़्तु ईंदई, इहो वक़्तु सभिनी ते आयो आहे। हा अगर मौत खां कोई बचे हा त सुहिणो अॼु असांजे विच में हुजे हा। तव्हां असांजी दिलि नथी चए थी साहु पंहिंजे विच में सुहिणो वेठो, अॼु ताईं सुहिणो हुजे हा। घोटकीअ वारनि जी ईद थींदी आहे साल में, रमज़ान वारी ईद बि साल में, कुर्बानी वारी बि साल में, साल इंतज़ार कयूं त ईद थिए। साहिबनि जी ईद सुबुह जो बि थींदी हुई, शाम जो बि थींदी,
सोने जे चेहरे में दीद हूंदी हुई, सहाबिन जी चौथई हूंदी हुई। पकावट जी औडाणिया था चौ सुभान अल्लाह। सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, खुदा का फजल होता था, नबी की दीद होती थी। हिकड़ो ॾींहुं यो भाउ अलाए अस्पताल जे बेड ते पया हूंदासे, अलाए रोड जे हादसे में हुंदासे, साईं खे दिल जो अटैक थी वियो, कोन को बहानो ज़रूर थींदो। बीठा मिट माइट मथो रोईंदई, कोई बचाए न सघंदई, कब्र जे हवाले थी वेंदे। ओ उन ॾींहं जी तयारी कर, सिना वारा सिना खां रुकजी वञ, अल्लाह जो नालो अथई। ओ गिला करण वारा गिला खां रुकजी वञ, अल्लाह जो वास्तो अथई। नमाज़ूं छॾण वारा, नमाज न पढ़ण वारा, नमाज शुरू कर। हिक नमाज जी सज़ा 80 साल जहन्नम। ॿुधो दुनिया वारा, मौत ईंदो ई ज़रूर। मदीने जो मीर, आमिना जो लाल, अल्लाह जो दिलबर मिठड़ो मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिक दफ़े मुंहिंजो दिलबर साईं कब्रिस्तान ॾांहुं जन्नतुल बकी ॾांहुं मयतन खे, मुर्दन खे, कब्र वारनि खे दुआ करे मुंहिंजो दिलबर घर मोटी आयो। मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो पंहिंजे अहल बैतन खे, मां मोहम्मद अरबीअ खे ॾाढो मथे में सूर पियो। साईं अची आरामी थिया। ओ साईं खे वरी बुखार बि शुरू थी वियो। ओ सोने साईं जो इहो वाक़ियो वफ़ात खां 8 ॾींहं पहिरियों जो वाक़ियो। साईं खे जेसिताईं बीमारी हुई एतिरी हुई जो कमज़ोरी वधी कोन हुई। सुहिणो अचे पियो सुबुह शाम मस्जिद में साहबनि खे नमाज़ पियो पढ़ाए। साईं नमाज़ कॾहिं छॾी कोन हुई। पर मदीने जो मीर, आमिना जो लाल, अल्लाह जो दिलबर नबी मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद मीर साईं जी जॾहिं बीमारी वधी वई है, सुहिणो साईं हाणे आख़िरी नमाज़ जेका पढ़ाइण आयो उहा मग़रिब जी नमाज़ हुई। दिलबर मुंहिंजे मिठड़े मोहम्मद मीर खे मथे मुबारक साईं रुमाल ॿुधल हुयो ज़ोर सां, छो त मथे में ॾाढो सूर हो। साईं नमाज़ पढ़ाई, आख़िरी नमाज़ साहबनि खे दिलबर मग़रिब जी पढ़ाई। उनमें हीअ आयत पढ़ियऊं, हीअ सूरत पढ़ियऊं, वल मुरसलाते उर्फा। सब जो सुभान अल्लाह। सूरह मुरसलात पढ़ियो। बस लाओ मां के 15 मिनट थे। हलो टाइम खत्म। अब 5 मिनट चओ तव्हां त हला। अको आहे 10 बजे मां आयो आहियां। एतिरा कलाक वरी किलोमीटर बि गणियो, बस 10 मिनट ॻाल्हि वरी इहा निकिरी पई आहे त थोरी वेठी पुॼाया। साईं सूरह मुरसलात पढ़ी। अल्लाह मुंहिंजा मुर्शिद आले जी वारा वेठा आहिनि, सभु चओ सुभान अल्लाह। आलम बि इलाही ॾींहुं वरी सफ़ा सियारे जो थोरो। साईं मग़रिब खां पोइ घर आया, बीमारी वधी वई, बुखार वधी वियो। इशा जी नमाज़ जो टाइम थियो। साईं उथण लॻा। मूंखे साईं फरमायो मश्क पाणीअ जी मथां आरियो त तड़ु कयां। पाणीअ जी मश्क मथां आरियो, दिलबर गुस्ल कयो। साईं उथण जो इरादो कयो त बेहोशी तारी थी वई। काफ़ी देर खां पोइ जॾहिं होश आयो, साईं वरी फरमायो भला माण्हू नमाज़ पढ़ी आहे कि न कोन। सुणो तुंहिंजे इंतज़ार में उन नमाज़ आशिकन कोन पढ़ी आहे। पेशमाम न हूंदो त जमाती नमाज़ कीअं पढ़ंदा। साईं फरमायो भला मश्क पाणीअ जी आरियो त तुड़ कयां। ॿियो दफ़ो दिलबर गुस्ल कयो, उथण जो इरादो कयो, सुणो बेहोश। काफ़ी देर खां बेहोश आयो। सुणे वरी टियों दफ़ो अखियूं खोलियो। माण्हू नमाज़ पढ़ी आहे कि न कोन पढ़ी आहे। सुणा अञा कोन पढ़ी आहे। साईं फरमायो मश्कीज़ो पाणीअ जो मथां आरियो त गुस्ल कयां। टियों दफ़ो दिलबर खे गुस्ल करायो वियो। सुणे उथण जो इरादो कयो, दिलबर बेहोश थी वियो आहे। चौथों दफ़ो जॾहिं होश आयो, साईं सम्झी वियो अॼु माण्हुनि जी जमात मां न करे सघंदुमि। अम्मी आयशा वेठी हुई। जेको जागे थो ॾाढा चए सुभान अल्लाह।
जेको जागे तो अम्मी आयशा वेजी हुई मदीने जे गोट आमिना जे लाला बीबी आयशा दे नज़रूं खणी करे चयो मुरू अबा बकरिन फलियुसल्ली बिन्नास आयशा पंहिंजे बाबे अबू बकर दे मां मोहम्मद जो पैगाम पुॼाए मां मोहम्मद जो हुक्म त अॼु मां निमाज़ लाइ नथो अची सघां अबू बकर निमाज़ पढ़ाए अम्मी आयशा रोई पई सोना रकीकुल कल्ब दिल जो नरम आहे तुंहिंजे मुसले ते न बीह सघंदो दिलबर उमर खे चऊं त उहो पढ़ाए वो शेर जवान साईं फरमायो मुरू बकर सब चो सुभान अल्लाह कमजोरी हुई उथी न पिया सघनि लफ़्ज़ बि बड़ी मुश्किल सां कढनि साईं ॿियो दफ़ो बि यही लफ़्ज़ फरमाया मुरू बकर फलियुसल्ली बिन्नास आयशा अबू बकर खे चओ त माण्हुनि खे नमाज़ बीबी आयशा ने हथ बधाए गोड़ा रोके न सकी ओ सरकार ओ मुझा सुना मुझे बाबे के माफी मिले दिल भर तुझे मुसल्ले ते न भी सकंदो मुझा सुना हुकुम कर मोकल दे तो उम्र खे चक साईं जन ने सख्ती सां फरमायो आयशा मुरू अबा बकरिन फलियुसल्ली बिन्नास सब तो सुभान अल्लाह को भरसा बीठलो चवण लगो आयशा सोने साईं के न सताए तोखे ख़बर न है दिलबर पांजे मर्जी सां न गलाइंदो आ ज़बान मिठड़े मोहम्मद जी होंदी आ कलाम अल्लाह जो सुभान अल्लाह ये अल्लाह जो हुक्म ओए ओए सिद्दीक अकबर मुसल्ले ते आयो सोनो सिद्दीक भी रोए पियो सजी जमात भी रोए रोन पिया सोने जे मुसल्ले जे भरसां बीठो अदब जी तकाज़ा शागिर्द जेको अथव न उस्ताद जी खट ते न वेंदो उस्ताद जी मसनद ते न वेंदो जेकॾहिं चए सभु अॼु सबक़ तूं पढ़ाए त हुनजे घर में वेंदो अदब जी ख़ातिर अल्लाहु अकबर ॿ टे ॾींहं साईं ते ॾाढी सख़्ती हुई वफ़ात खां 4 ॾींहं पहिरियां सोने जी तबियत ॾाढी बहाल थी वई सब चओ सुभान अल्लाह साईं फरमायो 7 मशकीज़ा पाणीअ जा मथों हारियो दर भी मोहम्मद गुस्ल करे 7 हारिया साईं फरमायो ऐन अब्बास ऐन अली अब्बास के सॾु कयो अलीअ खे सॾु कयो साॼे पासे ॾांहुं सैयदना अब्बास साईं जे कुल्हे ते हथ रखियो खाॿे पासे ॾांहुं सुहिणे अलीअ साईं जे कुल्हे ते हथ रखी करे मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणो मस्जिद में आयो सॼी जमात निमाज़ में हुई सिद्दीक़ अकबर महसूस कयो त दिलबर अची वियो आहे सिद्दीक़ अकबर पोइ ते हटण शुरू कयो दिलबर साईं उतां हकल कई आहे मक़ाम कया बकर अबू बकर पोइते न हट जाए जेका जाए दिनी थमाए उते भी रह जाए सिद्दीक घबराए न अज मंजर अजीब थींदो सिद्दीक अकबर सोचे तो सोने जे होंदे त आदम नबी नमाज न पढ़ाई मां कीअं नमाज पढ़ाईंदुम अल्लाह सुणो आयो सिद्दीक अकबर जे अॻियां वेही रहियो अबू बकर हाणे हीअं था कयूं मां मोहम्मद तोखे नमाज पढ़ाईंदुम तूं उम्मत खे नमाज पढ़ाईंदे 17 नमाज़ूं सिद्दीक़ अकबर हुजूर जे दौर में पढ़ायूं सब चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हया कर गालियूं ॾियण वारा सिद्दीक़ अकबर से गुस्ताखी करण वारा बर के गाल के इख्तिताम ॾे वठी वञा सूमर जो ॾींहुं हो 12 रबीउल अव्वल साहब बि चवंदा असांखे अॼु आख़िरी दीदार थियो ये ॾींहं साईं जन खे एॾो बुखारो हज़रत उमर साईं रिवायत तो करे अब्दुल्ला बिन मसूद साईं जन जे बदन मुबारक ते असां हथ न पिया रखी सघूं जीअं थां बाहि ते रखबो आहे हुनखे हथ न रखी सघिबो आहे एॾो साईं जो जिस्म गरम सूमर वारे ॾींहं ते साईं जी तबियत ख़ुशि थी सुबुह जी नमाज़ हले पई साईं जन पर्दो परे कयो साहबा ते खुशीअ जा लहर अची विया क़रीब हो जो नमाज़ टुटी वञे साईं जन पर्दो हटाए
नमाज खां पोइ सिद्दीक़ अकबर साईं ऐं अली साईं मिलण आया। साईं जन अॼु ख़ुशि हुया। हशाश बशाश सोने अली ॿाहिरि अची नारो हणियो, साहबियो मुबारक हुजेव, सुहिणो ख़ुशि थी वियो आहे। मां अलीअ खे उमेद आहे त ज़ुहर जी नमाज़ सुहिणो पाण पढ़ाईंदो, पर अलाह खे कुझु ॿियो मंज़ूर। सिद्दीक़ अकबर बि मुतमइन थी हलियो वियो, अली साईं बि हलियो वियो। चाश्त जे टाइम ते सोने जी तबियत वरी ख़राब थी। दिन भर साईं पाणीअ जो प्यालो घुरायो। अल्लाहु अकबर। अम्मी आयशा जे सीने ते साईं जन आरामी हा। साईं जन जो मथो मुबारक अम्मी आयशा जे दिल वटि हो। जीअं मां कुर्सीअ ते वेठो आहियां, बिल्कुलु इन ई पोज़ीशन में साईं जन वेठा। बेक़रारीअ जे करे कॾहिं गोॾा मथे पिया कनि, कॾहिं गोॾा सिधा पिया कनि। अम्मी फातिमा दाह कई, वाह करब अबा, ईअं जो मिलण आई है मुंहिंजे बाबे जी तकलीफ़। साईं जन फरमायो, इन्न लिल मौत सकरात, फातिमा हर मौत खां अॻु में सकरात हूंदी। अल्लाहुम्मा इन्नी अला करबिल मौत, या अल्लाह मां मोहम्मद जी मौत वारे तकलीफ़ में आसानी फरमा। अम्मी फातिमा वेठी आई, साईं जन कन में हिकिड़ी ॻाल्हि कई, रोई पई, वरी ॿी ॻाल्हि कयूं त खिली पई। अल्लाहु अकबर। काॾे वञे, मौज़ू एॾो वॾो आहे जो मां लफ़्ज़ कीअं छाट कयो। साईं जन फरमायो, एॾे अचो त मां मोहम्मद आख़िर में वसियत कयां ॿिनि शयुनि जी, अस्सलात व मा मलकत ऐमानुकुम। वींदे वींदे भारत थो कयां, निमाज़ न छॾिजो। निमाज़ अॼु उम्मत नारा थी हणे त सोने सां प्यार आहे, पर निमाज़ लाइ कंहिंखे टेम आहे ई कोन। डॉक्टर जे चवण ते हलाल छॾे ॾिनोसीं, रबीअ जे चवण ते हराम बि कोन था छॾियूं, एॾा बेवफा मुस्लमान। साईं जन फरमायो, निमाज़ जी पार अथव, व मा मलकत ऐमानुकुम, ऐं जेके तव्हांजे मातहत आहिनि। घर में ससु वॾी आहे, नुंहर मातहत आहिनि, उन्हनि ते ज़ुल्म न करे। तूं घर जो वॾो आहे, भाटिया सौट मासात यतीम तुंहिंजे हेठां आहिनि, उन्हनि जो वॾो आहे, उन्हनि ते ज़ुल्म न कजांइ। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। चाश्त वारे टाइम ते अम्मी आयशा जो भाउ मिलण आयो, सैयदना अब्दुर्रहमान। मिसवाक पियो ॾे। साईं जन गौर सां मिसवाक ॾिसण लॻा। बीबी आयशा सम्झी वई, साईं मिसवाक खपे। साईं जन गर्दन रोटी। वफ़ात वारे टाइम ते हुज़ूर खे अम्मी आयशा मिसवाक चॿाड़े ॾिनो। धोअण जो इरादो कयईं, साईं जन इनकार कयो, धो न आयशा, अॼु तुंहिंजे लुआब सां मोहम्मद जो लुआब मिले त क़यामत ताईं तुंहिंजा नारा लॻंदा। चाश्त वारे टाइम ते सोने जन साईं टे दफ़ा अल्लाह जो नालो खयो, बलिर रफ़ीक़ल आला, बलिर रफ़ीक़ल आला, बलिर रफ़ीक़ल आला। मूंखे पंहिंजो प्यारो दोस्त क़बूल आहे, मूंखे पंहिंजो प्यारो दोस्त क़बूल आहे, मुंहिंजो सुहिणो दुनिया छॾे। पोइ सहाबा जी छा कैफ़ियत थी, इहो वरी कॾहिं ज़िंदगी रही त तोखे ॿुधाईंदुमि। हाणे अख़लाक़ इजाज़त नथो ॾे। मौज़ू ही अहिड़ो, इहा हदीस बुख़ारी शरीफ़ खोलियो, मुस्लिम शरीफ़, इहा सॼो वाक़ियो लिखियलु आहे। ही कोई कहाणी तव्हांखे आउं कोन पियो ॿुधायां, हिन लाइ थो ॿुधायां घोटकीअ वारा। ॿुध ॿुध, सोने ते बि इहो टाइम आयो, तो ते मूं ते बि इहो टाइम। तयारी कर। कोई आहे जेको चए अॼु खां पोइ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा, इंशाअल्लाह। सब इरादो कयो, वाइदो न आहे। वोट जो कोई इलेक्शन जो वाइदो न आहे। अल्लाह सां इरादो कर, मदद अल्लाह कंदा। चओ त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा। कोशिश करे कूड़ खां बि बचंदासीं, कोशिश करे गुनाहनि खां पाण खे बचाईंदासीं। नथा गुनाहनि खां बची सघो न, सोलो फार्मूलो तव्हांखे ॾसियां थो। नेकनि जी सोहबत इख्तियार कंदव त गुनाहनि खां बचंदव। हे असांजा मुर्शिद वेठा आहिनि न, साईं आलेजी वारा, इन्हनि जी सोहबत इख्तियार कयो। एॾे में नथा वञी सघो त तबलीग में हलिया वञो, 3 ॾींहं 4 ॾींहं वञो, नेकनि सां रहंदव,
इंशाअल्लाह वो गुनाहन खां बची वेंदो। ऐं ॿुधो ॿुधो जमानो, ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, कूड़, ज़िना, चोरी, बुराई, गीबत, गिला, ठगी कोई भी अमड़ जे पेट मां सिखी न ईंदो आहे। सब दोस्तन मां असां सिखंदा आहियूं। बुरनि दोस्तन खे अॼु जलसे खां पोइ ॿाहूं ॿधी करे चओ, तुंहिंजा रस्ता जुदा, मुंहिंजा रस्ता जुदा, तुंहिंजी पसंदि जुदा, मुंहिंजी पसंदि जुदा। अॼु मां जलसे में वाइदो करे आयो आहियां त अॼु खां पोइ मुंहिंजी यारी क़ुरान सां। दुआ अल्लाह से मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए, इन जलसे के कबूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।